अल्लाह असांजे मथां फज़ल फरमायो, थोरो फरमायो, मेहरबानी फरमाई, इनायत फरमाई, करम फरमायो। मुझे करीम रब इन्ही करम जे बारे में एक मकाम ते न मुतअद्दिद मकामात ते इरशाद फरमायो तो मुंजा बाना कहीं मकाम ते इरशाद फरमायो मुंजा बाना मां तुझे मथा एहसान कयो, कहीं मकाम ते इरशाद फरमायो मुंजा बाना मां तुझे मथा फज़ल ऐं रहमत कई, कहीं मकाम ते इरशाद फरमायो मुंजा बाना मुझे तुझे मथा मेहरबानी ऐं रहमत आहे या फज़ल आहे। उलमाओ मुफस्सिरीन फरमायो जेकी मां खुतबे जे अंदर आए मुबारक पढ़ी, ज़ालिक फज़लुल्लाहि युतीहि मन यशाउ, इन फज़ल मां मुराद बिलखुसूस उलमा फरमायो मुझे महबूब जी ज़ात आहे। बे नंबर ते इन फज़ल मां मुराद मुझे महबूब जे सदके में अल्लाह जेको दीन मुस्तफ़ा अता फरमायो हू मुराद आहे। थोड़ो ॻाल्हाईंदो आहे त महिरबानी इन फज़ल मां मुराद दीन मुस्तफ़ा आहे। महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम के अल्लाह अवाए असांजे तरफ फज़ल मेहरबानी रहमत इनायत बनाए मोकिलियो आहे। दोस्ताने मोहतरम अल्लाह जा फज़ल काफ़ी आहिनि। जेकर हिन ज़ात सां वाबस्ता रब जा थोरा फज़ल इनायतूं रहमतूं मेहरबानियूं ॾिसजनि तो हिक न हज़ार हा पाई वेंदियूं आहिनि। इन जे लाए त जेड़ी करीम रब जी ज़ात वडी आहे तो अल्लाह जा माननि जे मथा थोरा भी इन तरह वडा आहिनि। रब करीम फरमायो इन तउदू नेमतल्लाहि ला तुहसूहा, ऐ मुंजा बाना जेकर तू मां रब जूं नेमतूं थोरा एहसान मेहरबानियूं गणण चाहे तो गणे कोन सघंदो आहे। हिन जे लाए त अता फरमाइण वारी रब जी ज़ात आहे ऐं जंहिंजे सदके में अल्लाह अता फरमायो आहे हू आमना जे लाल जी ज़ात मुक़द्दस आहे। इन जे लाए त वजह तखलीक कायनात मुझे महबूब जी ज़ात आहे, सबब मुझे महबूब जी ज़ात आहे तो अल्लाह इनाम एहसान भी होने तरह सा फरमायो आहे। दोस्ताने मोहतरम मुझे करीम रब पंजे पाक कलाम कुरान करीम फुरकान हमीद में इरशाद फरमायो ज़ालिक फज़लुल्लाह युतीहि मन यशा वल्लाहु ज़ुल फ़ज़लिल अज़ीम। यो ही फज़ल अल्लाह ज़ालिक फज़लुल्लाह, यो फज़ल अल्लाह जंहिंजे लाए चाहींदो आहे उन्हीअ खे अता फरमाईंदो आहे। मुफस्सिरीन फरमायो आहे, मुहद्दिसीन फरमायो त इन फज़ल मां मुराद हिक महबूब जी ज़ात आहे, बी दीन मुस्तफ़ा आहे। पर जे करें ही गुनाहगार अर्ज करे याद रख जाए जे करें दीन मिलियो तो भी महबूब जे सदके में मिलियो आहे। अदा जे करें बिलखा जे करें महबूब जी ज़ात न मिले हा तो दीन को न मिले हा, कुरान को न मिले हा, हिदायत को न मिले हा, इस्लाम को न मिले हा। इन जे लाए जे करें इस्लाम ऐं दीन मिलियो तो अल्लाह महबूब जे सदके में अता फरमायो आहे। ज़ालिक फज़लुल्लाह युतीहि मन यशाउ वल्लाहु ज़ुल फ़ज़लिल अज़ीम। इहो फज़ल अल्लाह जंहिंजे लाए चाहींदो आहे उनखे ई अता फरमाईंदो आहे। अल्लाह जी ख़ुसूसी फज़लिया पंहिंजे बाननि जे मथां आहे। हाणे इन फज़ल जी तफ़सील में वज़ाहत में मुझे करीम रब बे मकाम ते इरशाद फरमायो आहे कुल बिफ़ज़लिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिका फ़ल्यफ़रहू हुवा ख़ैरुम मिम्मा यजमऊन।
थोड़ो गौर करनो आए। पहरी आए मुबारक में भी ज़ालिका खाबाद में फदल जो लफ्ज़ इस्तेमाल आए, हिन आए मुबारक में भी कुल खाबाद में फदल ऐं रहमत जो लफ्ज़ इस्तेमाल आए। मालूम थियो ॿिनि आयतुनि में अल्लाह फजल जो जिक्र फरमायो आए ऐं उन फजल मां मुराद मुझे महबूब जी ज़ात मुक़द्दस आए। कुल बेफदलिल्लाह, ऐ महबूब तवां फरमायो अल्लाह जे फजल मुझा करीम रब फजल छाए। रब इरशाद फरमायो आए व बे रहमत ही, अल्लाह जो फजल ऐं उन्हीअ जी रहमत जे मथा अवां सभिनी खे खुश थियण घुर्जे। अल्लाह खुश आयो। अबो अम्मा ॾिने तो रब जो फजल आहे, मुर्शिद ॾिने तो रब जो फजल आहे, उस्ताद ॾिने तो रब जो फजल आहे, औलाद ॾिने तो रब जो फजल आहे, माल दौलत ॾिने तो रब जो फजल आहे। अल्लाह सब तुझियूं मेहरबानियूं आहिनि, ही सब तुंहिंजा थोरा आहिनि। मुंहिंजा करीम रब हाणे इन थोरनि जे बारे में छा कजे। अल्लाह अख ॾिने तुंहिंजो फज़ल आहे, हथ ॾिने तुंहिंजो फज़ल आहे, जिस्म ॾिने तुंहिंजो फज़ल आहे, पेर ॾिने तुंहिंजो फज़ल आहे, दिलि ॾिने तुंहिंजो फज़ल आहे। मुंहिंजे करीम रब फरमायो वजअल लकुमुस समा वल अबसार वल अफ़इदा लअल्लकुम तशकुरून। ऐ मुंहिंजा बाना उन करीम रब वजअल लकुमुस समा, उन तव्हांजे लाइ तव्हांजे समात खे याने ॿुधण जे कननि खे ज़रियो बणायो आहे, ॻाल्हाइण जो ज़बान खे ज़रियो बणायो आहे, ॾिसण जो अखियुनि खे ज़रियो बणायो आहे, हथ खे ॾिसण ऐं लुम्स ऐं पकड़ण खे हथ खे ज़रियो बणायो आहे, हलण ऐं घुमण जे वजह सां पेरनि खे ज़रियो बणायो आहे। हाणे जेकॾहिं ॾिसजे त मुझे करीम रब इन्हनि कननि जी समात जे मथां भी मुतालबो कयो, अखियुनि जे ॾिसण जे मथां भी मुतालबो कयो, दिल जी समझ ऐं इदराक ऐं फहम जे मथां भी रब मुतालबो कयो। मुतालबो ही कयो वजअल लकुमुस समा वल अबसार वल अफ़इदा लअल्लकुम तशकुरून। ऐ मुंहिंजा बाना मां तव्हांखे अखियूं ॾिनियूं, दिल ॾिनमि ऐं कन ॾिनमि, हे टिनि शयुनि जो ज़िक्र आहे, मगर मुराद पूरो जिस्म आहे। मुझे करीम रब फरमायो मुंहिंजा बाना इन उम्मीद ते तूं मां रब जी बारगाह में शुक्रियो अदा कंदे। हथ हुजनि, कन हुजनि, जिस्म जो कोई भी उज़्व हुजे, थोड़ी देर जे लाइ मां अवां खां सवाल कयां थो पियो, जेको करण न खपे मगर गाल समझाइण जे लाइ मां अर्ज़ कयां थो पियो। अल्लाह जेकी महबूब जी ज़ात अता फरमाई आहे दुनिया जे हर शइ खां मथे आहे। ही हथ पेर कन पूरो जिस्म अबो अम्मा मालो दौलत रिज़्क आलो औलाद अल्लाह उन आमना जे लाल जे सदके में अता फरमायो आहे। पो जे करे 5 फुट जो जिस्म आहे, इन्ही जे आज़ा जे शुक्रिया अदा करण जो करीम रब अवां असां खां मुतालबो करे रहियो आहे। पो जॾहिं महबूब जी ज़ात अता फरमाई, छा हुन जे बारे में मुतालबो न फरमाईंदो? ऐं बि ज़रूर फरमाईंदो। वो मुतालबो फरमायो है। मां के पेरे आए मुबारक में अर्ज करियो कुल बिफदलिल्लाहि व बिरहमतिही व बिज़ालिका फलयफरहू हुव खैरुम मिम्मा यजमाऊन। ऐ मुंजा बानो जेका शे भी तवा जमा कंदा आयो अल्लाह जे फजल मेहरबानी इनायत जे मथा तवा रब जे हबीब जी सदके में रब जी बारगाह में उन फजल ऐ इनायत जे मथा तवा शुक्रियो अदा कयो। मतलब त अल्लाह माल दौलत दुनिया महफिल मिलाद मलायो। जे करे बे तरह से अल्लाह तवा के सरवतो इजाजी दुनिया है जै तरह से ता रब जो शुक्रियो अदा करन चाहो ता प्या शुक्रियो अदा कयो। दोस्ताने मोहतरम ये आज़ा अल्लाह जे तरफाने मत आयल। इन्हीं आज़ा जे बारे में क़यामत वारे ॾींहुं
करीम रब सवाल फरमाईंदो मुंहिंजा बाना मां तोखे कन ॾिना ॿुधण जे लाइ ज़बान ॾिनमि ॻाल्हाइण जे लाइ अखियूं ॾिनमि ॾिसण जे लाइ उन खां अलावा ॿिया आज़ा ॾिनमि ॾे ख़बर इन्हनि जो इस्तेमाल कीअं करे आहे छा कई ज़बान सां कूड़ ॻाल्हाई या कननि जे ज़रिए गिला ॿुधाई अखियुनि जे ज़रिए बुराइनि खे ॾिठी हथनि जे ज़रिए कंहिं मज़लूम खे तकलीफ़ पुॼाए ॾे त ख़बर इन सभिनी आज़ा जे बारे में मां रब खे जवाबु ॾे दोस्ताने मोहतरम अल्लाह ज़रूर सवाल फरमाईंदो उलमा मुफस्सिरीन मुहद्दिसीन फरमायो आहे अल्लाह सभु इहे थोरा कया क़यामत वारे ॾींहुं अल्लाह ज़रूर सवाल फरमाईंदो इन्ही जी अहमियत ऐं क़द्र मंज़िलत जे बारे में हिक मर्तबा हज़रत जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम मुझे महबूब ताजदारे मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह कुदसिया में आया अर्ज़ क्यों या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महबूबा हिक इलाके खां गुज़रियो आया आका हिक ॻोठ खां गुज़री आयो आया मुंहिंजा महबूबा उन ॻोठ में 400 साल जो उम्र जो इंसान ॾिठुम जंहिंजी काई घड़ी ईअं न गुज़री हुजे त माज़ अल्लाह उन रब जी नाफ़रमानी कई हुजे यानी महबूबा इबादत में गुज़ारियो आहे पर मुंहिंजा महबूब उन माण्हूअ जी ज़िंदगी सॼी इबादत में गुज़री आहे हू इबादत और रियाज़त में मसरूफ़ आहे पर मैदान महशर हूंदो सब खां पहिरें जॾहिं अल्लाह उनखे मौत ॾींदो रब जी बारगाह में अर्ज़ कंदो मुंहिंजा करीम रब मुंहिंजे मौत जो वक़्तु अचे त मूंखे ईअं मौत न ॾिजाए जेकॾहिं मूंखे मौत अचे त सजदे जी सूरत में हुजां मुंहिंजा मौला मूंखे पोइ मौत अता फरमाइजां दोस्ताने मोहतरम इबादत नमाज सजी आए रुकू भी आए क़याम भी आए सुजूद भी आए क़ादो भी आए उन खां अलावा दिगर उमूर आहिनि पर याद रख जाए नमाज जे अंदर सजदे वारी उहा आजिज़ी वारो रुकन आहे इन जे लाइ उन अल्लाह जे बाने रब जी बारगाह में अर्ज़ कयो मुंहिंजा मौला मूंखे मौत ॾे त सजदे जी सूरत में ॾिजाए अल्लाह ताला उन जी दुआ क़बूल फरमाईंदो हज़रत सैयदना जिब्रील अर्ज़ कयो मुंहिंजा महबूबा अल्लाह उन जी दुआ खे क़बूल त फरमाए छॾियो हुन जी मौत बि ईअं थी पर जॾहिं क़यामत वारो ॾिहाड़ो थींदो उहो माण्हू जॾहिं मैदान महशर में ईंदो अल्लाह उन जे लाइ ऐलान फरमाईंदो ऐ फलां इब्ने फलां तुंहिंजे लाइ जन्नत जो ऐलान आहे हू तूं जन्नत में हलियो वञ जॾहिं हू जन्नत में ऐलान ॿुधंदो त रब जी बारगाह में अर्ज़ कंदो मुंहिंजा मौला मां जन्नत में ईअं पहिरें नथो वञणु चाहियां पियो पहिरें मूंखे मुंहिंजे इबादत वारे आमाल नामे जो अजरो सवाब ॾिनो वञे अल्लाह ताला इरशाद फरमायो आहे ऐ मुंहिंजा बाना हज़रत जिब्रील अर्ज़ कयो जॾहिं उहो बानो अर्ज़ कंदो त रब फरमाईंदो मुंहिंजा बाना पहिरें मां जन्नत तोखे पंहिंजे फज़ल जे करे ॾियां पियो हाणे जन्नत तोखे अदल जे करे मिलंदी जे रब जी तूं अता में इनकार कयो आहे सोने जिब्रील अर्ज़ कयो मुंहिंजा मौला जॾहिं क़यामत वारे ॾींहुं अर्ज़ कंदो पोइ अल्लाह ताला फ़रिश्तनि खे हुकुम फरमाईंदो ऐ फ़रिश्तो हाणे ताराज़ू खणी अचो हिन जा सभु आमाल नामा इबादत रियाज़त पूरा मामलात ताराज़ू जे हिकिड़े पलड़े में विधा वञनि ऐं जेका मां अल्लाह हिन खे आज़ाद ॾिना आहिनि उन्हनि आज़ा मां हिकिड़ी नेमत जेकी मां अल्लाह हुनखे अखि वारी ॾिनी आहे हू ताराज़ू जे ॿिए पलड़े में विधी वञे पोइ हुनजो पैमानो कयो वञे हज़रत जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम अर्ज़ कयो या रसूल अल्लाह जॾहिं ईअं कयो वेंदो पोइ उहा अखि जेकी अल्लाह पंहिंजे बाने खे अता फरमाई आहे हुनजो ताराज़ू में वज़न वधीक थी वेंदो आमाल नामा हल्का थी वेंदा अल्लाह ताला पोइ हुन जी पकड़ ऐं गिरफ़्त फरमाईंदो मुंहिंजा बाना मां तोखे जन्नत पंहिंजे फज़ल जे
जे सदके में ॾिनियो मां क़ादिर आहियां जेकॾहिं 400 साल जी इबादत रद्द फरमाया मां करीम ऐं क़ादिर आहियां मूंखां कोई पुछण वारो कोन्हे ऐं मुंहिंजा बाना तुंहिंजे मथां मुंहिंजा एहसान ऐं थोरा त काफ़ी आहिनि पर जेकी हिक अख ॾिनी आहे जंहिं अख सां तूं मूंखे ज़िंदगी में रोई रोई राज़ी कयो हुयो उन अख वारी नेमत जे बदले में तुंहिंजूं तमाम इबादतूं बराबर लाइ थियूं हाणे तुंहिंजे लाइ जन्नत जे बजाए जहन्नम जो ऐलान आए पोइ वो अल्लाह जो बानो इनकार कंदो अर्ज़ कंदो मुंहिंजा करीम रब मूंखां ग़लती थी वई ख़ता थी वई हाणे मूंखे माफ़ फरमायो ऐं अल्लाह उन्ही के वरी पंहिंजे फज़ल जे एतबार सां जन्नत अता फरमाए छॾींदो। अर्ज़ करण जो मतिलब ही आहे त जेका अल्लाह आज़ाद ॾिना हिक हिक आज़ा जी क़ीमत आहे उनजी कदर आहे इबादत जे मथां तकब्बुर न करणु घुरिजे रब जी मर्ज़ी आहे क़बूल फरमाए जे न त इहे इबादतूं इहे सजदा अल्लाह जी इज्जत जो कसम आहे जेकॾहिं फेराए फ़रिश्तनि जे ज़रिए हर हिकु इंसान जे मुंहं में लॻराए त हू क़ादिर आहे उन्ही जी मर्ज़ी आहे तो मालूम ही थियो अल्लाह जे आज़ाद जेका अता फरमाया आहिनि ही फज़ल आहिनि पर याद रख जाए जेके ये जिस्मानी आज़ा आहिनि इन्ही जे बारे में रब जरूर सवाल फरमाईंदो हाणे जेकी अर्ज़ करण चाहियां तो पियो ॻाल्हि हू ही आहे जेकॾहिं जिस्मानी नेमत आज़ा जे बारे में अल्लाह क़यामत वारे ॾींहुं सवाल फरमाए रद्द फरमाए गिरफ़्त फरमाए पोइ मुंहिंजो महबूब जी ज़ात खे अल्लाह ऐं असांजे लाइ फज़ल ऐं मेहरबानी ऐं करम बणाए मोकिलियो आहे अल्लामा सईद शेख सादी रहमहुल्लाह ताला ने फरमायो आहे ऐ बंदे खुदा अल्लाह जा तुझे मथां काफ़ी थोरा आहिनि जंहिंजी काई तादाद न आहे पाण फरमायो अहिड़ी तरह हिकिड़े ॾींहुं मां शेख सादी खां बि ईअं थियो कुझु नाशुक्रीअ जा अल्फाज़ मुंहिंजी दिलि ऐं ज़बान मां निकिरी विया आहिनि ॿिए माण्हू त कोन ॿुधा पर मुंहिंजे करीम रब मां शेख सादीअ जा उहो नाशुक्रीअ वारा अल्फाज़ ॿुधा पाण फरमायो मस्जिद मिस्र जी जामा मस्जिद में मां जुम्मा जी नमाज़ अदा करण जे लाइ वयुसि जुम्मे जे लाइ मस्जिद में दाख़िल थी वियुसि नमाज़ अदा कयुमि गर्मियुनि जी मौसम हुई ॾींहुं तपियल हुयो पूरी नमाज़ अदा करण खां बाद में दरवाज़े ते अचां त मुंहिंजी जुती आहे ई कोन पाण फरमायो जॾहिं मां मस्जिद ते दरवाज़े खां निकिरी करे सड़क जी तरफ़ रवानो थियो आहियां या पंहिंजे घर इलाइक़े जी तरफ़ रवानो थियो आहियां मां पंहिंजी दिलि में इहो इरादो कयो त अल्लाह जा कहिड़ा माना दुनिया में रहनि था पिया एतिरा त इंतिहाई बदसलूक ऐं बदहरकत आहिनि जे पेरनि जी जुती बि महफ़ूज़ न आहे हू बि छॾी आहे अल्लाह कहिड़ा माना रहनि था पिया पाण फरमाए मुंहिंजी दिलि में इन नाशुक्री वारा अल्फाज़ निकिता अॻिते थोरो आयुसि त हिकिड़े फर्द खे ॾिठुमि जेको ज़मीन ते वेठल आहे ततल रेत ऐं रस्ते ते आहे पर पेर ई कोन्हनि रब जी बारगाह में शुक्रियो अदा करे रहियो आहे अल्लाह तुंहिंजो शुक्र आहे पेर त कोन आहिनि पेरनि खां माज़ूर आहियां पर जंहिं हाल में रखियो अथी मुंहिंजा करीम रब तुंहिंजो शुक्र आहे शेख सादी फरमायो जॾहिं मां ही ॾिठो त मुंहिंजी ज़मीन गोया पेरनि खां निकिरी वई मुंहिंजा जुती वई आहे चप्पल वियो आहे एतिरी नाशुक्री कया मुंहिंजा मौला हे कहिड़ा कहिड़ा इंसान आहिनि जुती खणी विया हिन इलाइक़े में कहिड़ा माण्हू रहंदा आहिनि पर जंहिंखे सिरे खां पेर ई कोन्हनि अल्लाह बि तो रब जी बारगाह में तुंहिंजी तारीफ़ करे रहियो आहे मुंहिंजा करीम रब जंहिं हाल में रखियो आहे तुंहिंजी महिरबानी आहे
तो दोस्ताने मोहतरम अल्लाह ताला अवाए असां के ई सबा आज़ादिना नेमत आहिनि। शेख सादी इन अल्फाज़नि जे तहत बे हिकु मुफ़स्सिर मुहक़्क़िक़ फरमायो आहे हाणे जेकॾहिं इन्हनि शयुनि जी क़दुरु क़ीमत खे मालूम करणो आहे अदा ॻोठ में या पाड़े में या शहर जी अस्पताल में हलियो वञ माज़ूर खां पुछ जंहिंखे अखियूं न आहिनि हुन खां पुछा कर अदा अखियुनि खां नाबीना दे त ख़बर अल्लाह तोखे अखियुनि खां माज़ूर रखियो आहे हिननि जी क़ीमत छा आहे अदा तोखे पेरनि खां माज़ूर रखियो आहे हिन जी क़ीमत अहमियत छा आहे अदा तोखे अल्लाह हथनि खां माज़ूर रखियो आहे हिननि जी क़ीमत छा आहे पोइ फरमायूं त अल्लाह जे इज़त जो कसम आहे उहो माण्हू जवाबु ॾींदो त अल्लाह जी बारगाह में जेकॾहिं रब मूंखे मौत ॾे हा हू बेहतर हुयो मूंखे कंहिं पंहिंजे रिश्तेदार जो मुहताज न बणाए आहे कंहिं औलाद जो मुहताज न बणाए आहे कंहिं इंसान जो मुहताज न बणाए आहे मतलब त अल्लाह जा इहे आज़ा ऐं असांजे लाइ रब जे तरफ़ां नेमत आहिनि। वो जेकॾहिं नेमत आहिनि त इन जो इस्तेमाल भी ज़रूरी आहे पर सही इस्तेमाल यादि रखिजो सही इस्तेमाल अॼु अवां असांजे इन आज़ा जो इस्तेमाल कीअं थी थो पियो हथा त ॿिए जो हक़ खाइण में जेकॾहिं कारोबारी माण्हू आहियां त ताराज़ू बे पैमाने में ॾंडी मारे ज़बान आहे त ज़मान खां कोई अवां असां जेका महफ़ूज़ कोन्हे न भाव न रिश्तेदार न पाड़ेसरी हर माण्हू सां बखरा आहे जेकॾहिं पेर आहिनि त पेरनि जे ज़रिए बि हर माण्हू ते बुराई ते पुॼूं था पिया अखियूं आहिनि त अखियुनि सां बि घटि कोन था पिया यादि रखिजो अल्लाह रब्बुल इज़्ज़त इन्हनि सभिनि आज़ा जे बारे में सुवाल पर अर्ज़ करण जो मतिलबु ही आहे जेकॾहिं हिननि जे बारे में सुवाल फरमाईंदो त यादि रखिजांइ मुंहिंजे महबूब जी ज़ात जे बारे में भी ज़रूर सुवाल फरमाईंदो ऐं मुंहिंजा बाना मुंहिंजे महबूब मां तव्हां ॾे मोकिलियो अवां हुनजी फर्मा बरदारी केतिरी कई उन जी इत्तबा केतिरी कई उन जी सुन्नत मुबारक ते केतिरो अमल कयो उन जे हुकुम ऐं फरमान जे मुताबिक़ ज़िंदगी केतिरी गुज़ारी उन जे हुकुम जे मुताबिक़ बुराइन खां केतिरो परहेज़गारी कई नेक अमाल केतिरा कया बस इहा दुआ कयो अल्लाह रब्बुल इज़्ज़त अवां असांखे जेको वक़्तु गुज़ारियो मुंहिंजे महबूब जी ग़ुलामी में गुज़ारियो अल्लाह असांजे मथां ही करम फरमाए अल्लाह बिलख़ुसूस महबूब जी आमद वारे महीने जे सदक़े में अल्लाह असांजो मुस्तक़बिल बेहतर फरमाए हर बुराई खां महफूज़ फरमाए हर बुराई जे तरफ़ खां अवां असांखे हिफ़ाज़त ऐं अमान में रखे अल्लाह रब्बुल इज़्ज़त यादरी पंहिंजी बारगाह में मक़बूल मंज़ूर फरमाए।